सिंध में 3 ॾींहनि खां लाॻीती बरसात केतिरनि इलाइक़नि खे ॿोड़े छॾियो। केतिराई घर रही पट पइजी विया। मवासिलाती निज़ाम बि दरम भरम। कराची में गुज़िरियल राति खां वक़्फ़े सां बरसात, रोड रस्तनि ते पाणी पइजी वियो। हैदराबाद, छट्टो, बदीन, थरपारकर, टंडो मोहम्मद खान, सिजावल, नवाबशाह, टंडो अलायार, मीरपुर ख़ास, सांगड़, जामशोरो, कंबर ऐं जेकबाद ज़िलनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसगारा, सामारो, नवदंबालो, ओडेरो लाल, कड़ियो खबर, बुलड़ी शाह करीम, खिपरो, चंबड़, टंडो जान मोहम्मद, कलोई ऐं ॿियनि इलाइक़नि में घरनि जूं छितियूं ऐं भितियूं किरण जे वाक़िअनि में 3 ॼणा फोत, 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ अहमद चयो आहे त डीप डिप्रेशन थरपारकर में दाख़िल थी वियो आहे। मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, हैदराबाद ऐं कराची डिवीज़न में अॼु ऐं सुभाणे बरसात जी शिदत में इज़ाफ़ो थींदो। सिंध जे वॾे वज़ीर तूफ़ानी बरसातुनि खे मुख़्तलिफ़ शहरनि लाइ ख़तरो करार ॾेई छॾियो। मुराद अली शाह, मलीर, ठट्टो, सजावल, बदीन, टंडो लहर ऐं टंडो मोहम्मद खान पहुची बरसाती सूरतहाल जो जाइज़ो वरितो। मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो आहे त तेज़ बरसात सबबि कराची समेत सूबे जे मुख़्तलिफ़ शहरनि लाइ ख़तरो आहे। थरपारकर, सजावल, ठट्टे, उमरकोट ऐं शहीद बेनज़ीराबाद खे वधीक ख़तरा आहिनि। कंबर, शदादकोट, लाड़काणे, जेकाबाद, दादू ऐं जामशोरो में बि ख़तरा आहिनि। सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ हुकूमत जूं तयारियूं मुकमिल आहिनि। सुभाणे तेज़ बरसातुनि जे ख़दशे सबबि कराची, सेंट्रल, हैदराबाद, मटियारी, टंडो अलायार, बदीन ऐं मीरपुर ख़ास ज़िलनि जे समूरनि सरकारी तोड़े निजी तालीमी इदारनि में मोकल जो ऐलान। तालीम खाते पारां मोकल जो इख़्तियार ॾियण बाद डीसीस तालीमी इदारनि में मोकल जा धार नोटिफिकेशन जारी करे छॾिया। मीरपुर ख़ास में सुभाणे ऐं 30 अगस्त ते तालीमी इदारा बंदि रहंदा। तालीम खाते समूरनि डीसीस खे इजाज़त ॾिनी हुई त उहे बरसाती सूरतहाल खे नज़र में रखंदे तालीमी इदारनि में मोकल करे सघनि था। आलमी रेटिंग एजेंसी मोडीज़ पाकिस्तान जी रेटिंग 1 दर्जो बहितर करे छॾी। रेटिंग एजेंसी मूजिबि पाकिस्तानी मैशत जो मंज़रनामो मस्बत आहे। माशी सूरतहाल बहितर थियण ते पाकिस्तान जी रेटिंग CAA 2 कई वई आहे। डिफॉल्ट रिस्क में घटिताई बि पाकिस्तान जी रेटिंग बहितर हुअण जो सबबु आहे। सुप्रीम कोर्ट जे जजिस जो अंक वधाए 23 करण जो फ़ैसिलो। जजिस जे अंक में वाध बाबति नून लीग जे दानियाल चौधरी जो निजी बिल क़ौमी असेंबली जे एजेंडा में शामिल। तजवीज़ कयल बिल मूजिबि केसिस इल्तवा हेठि हुअण सबबि सुप्रीम कोर्ट जे जजिस में इज़ाफ़ो ज़रूरी आहे। जजिस जे अंक में वाध सां जजिस मथां गैर ज़रूरी दबाव घटिजी वेंदो। जुडिशल कमीशन जो इजलास 13 सेप्टेम्बर ते तलब। ज़रियनि मूजिबि चेयरमैन जुडिशल कमीशन जी सदारत हेठि इजलास में जजिस जी मुक़ररी लाइ रूल्स जो जाइज़ो वरितो वेंदो। इजलास में जस्टिस मंसूर अली शाह समेत ॿिया मेंबर बि शरीक थींदा। पाकिस्तान हिन वक़्त जंग जी हालत में आहे, पर इस्लामाबाद में अहिड़ो छा थींदो आहे जो हर भेरे जलसे लाइ जारी थींदड़ NOC राति जो रद्द कई वेंदी आहे। चीफ जस्टिस आमिर फारूक जा PTI जे जलसे जे NOC रद्द करण ख़िलाफ़ तौहीन अदालत वारी दरख़्वास्त ते रिमार्क्स। एडवोकेट जनरल अदालत खे ॿुधायो त अॻु में बांग्लादेश जी टीम जी आमद जे करे सिक्योरिटी सख़्त हुई, बाद में मज़हबी जमात थियणो हुयो। चीफ जस्टिस रिमार्क्स न त ईअं नथो थी सघे त हिकु पार्टी खे जलसे जी इजाज़त हुजे ऐं ॿिए खे न हुजे। जेकॾहिं को सिक्योरिटी थ्रेट्स या ॿियो को मसइलो आहे त दरख़्वास्त गुज़ार सां हाणे ई शेयर कयो वञे। अदालत केस जी ॿुधणी 10 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी।
हुकूमत सां नाराज़गी क़बूल आहे पर रियासत सां नाराज़गी नथी ठहे। बलोचिस्तान हुकूमत अमन अमान लाइ क़दम खणी रही आहे। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुक्की चयो आहे त शहीदनि मुल्क जी हिफ़ाज़त लाइ पंहिंजो रतु ॾिनो आहे। क़ौम खे शहीदनि ते फ़ख्रु आहे। संदनि क़ुर्बानियूं ज़ाया न थींदियूं। मुस्लिम लीग नून जे सदर नवाज शरीफ जो ईंदड़ महीने लंडन वञण जो इम्कान। नवाज शरीफ लंडन में मेडिकल चेकअप कराईंदो ऐं अहम सियासी मुलाक़ातूं पिणु कंदो। फैसलाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत 9 मई वारनि वाक़िअनि जे 4 केसिस में केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत 12 सेप्टेम्बर ताईं केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर खे गिरफ़्तार करण खां रोके छॾियो। ॿुधणी दौरान अली अमीन गंडापुर अदालत में पेश थियो। कराची जे कारसाज़ सान्हे में मुलविस औरत ड्राइवर नताशा दानिश हादसे वक्त नशे में हुजण जो इंकशाफ। जवाबदार औरत जी मेडिकल रिपोर्ट जारी। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त नताशा जे रत ऐं यूरिन जे नमूननि मां नशेआवर शयुनि जी रिपोर्ट आई आहे, जंहिं में तस्दीक थी आहे त हादसे वक्त औरत आइस जे नशे में धुत हुई। भारत ऐं ॿिया दुश्मन था चाहिनि त सीपैक मुकमल थिए। हिक पार्टी मुल्क में नफ़रत वारी सियासत करे रही आहे। पाक फौज खिलाफ़ नफ़रत पखिड़ण वारो सिलसिलो ख़त्म थियणु घुर्जे। सिंध जे गवर्नर कामरान टिसूरी चयो आहे त बलोचिस्तान में दहशतगर्दी कंदड़ बलोचन आहिनि। क़ौम सूबे में अमन चाहे थी। मुल्क खिलाफ़ ॿाहिरां साज़िश थी रही आहे। यूनिवर्सिटी ऑफ लाड़काणो जे मुलाज़मनि ऐं वक्ती वीसी में सख़्त छिकताण। वीसी लोअर स्टाफ जे सदर खे बदिली करे छॾियो। 5 मुलाज़मनि ते वीसी सेक्रेटरीट में दाख़िल थियण ते पाबंदी लागू। मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज कंदड़ मुलाज़मनि ऐं वक्ती वीसी में मुंहमारी बि थी। लोअर स्टाफ एम्प्लॉइज़ एसोसिएशन जे सदर सिराज भुट्टो खे ॾोकरी बदिली कयो वियो। 5 मुलाज़मनि जे वीसी सेक्रेटरीट में दाख़िला ते पाबंदीअ जो लेटर जारी। मुलाज़मनि जो जुमे ताईं एहतजाज जारी रखण ऐं सूमर खां मुकमल हड़ताल जो ऐलान करे छॾियो। रावंती पुलिस जी शहीद सहाफ़ी मोहम्मद बचल घुन्यो जो कातिल गिरफ़्तार करण जी दावा। एसएसपी गोडकी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त क़त्ल केस जे मुख्य जवाबदार शौकत घुन्यो खे गिरफ़्तार कयो वियो आहे। शहीद सहाफ़ी जे क़त्ल में मुलविस समूरनि जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। कराची जे इलाइक़े सदर में 12 वरियनि जी नींगरी गंगा के ज़्यादती बाद क़त्ल कंदड़ जवाबदार गिरफ़्तार। 2 ॾींहं अॻु जवाबदार वकार अली बिन साथिन सां गॾिजी नींगरी खे ज़्यादती जो निशानो बणाइण बाद क़त्ल करे लाश कचरे जे दुबे में उछलाए छॾियो हो। ॾखण पुलिस नींगरीअ जे माउ जी फरियाद ते केस दाख़िल। कश्मीर पुलिस जे 5 औरतुनि ऐं 3 ॿारनि समेत 12 ॼणनि खे अगवा थियण खां बचाइण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त उकाड़ा वासियुनि खे चौपायो माल ऐं सस्तियूं काठियूं ॾियण बहाने कचे घुरायो वियो। जदीद टेक्नोलॉजी ज़रिए कार्रवाई करे खेनि अगवा थियण खां बचायो वियो। भारतीय रियासत गुजरात में तेज़ बरसातुनि तबाही मचाए छॾी। गुजरात जे सामूंडी पट्टीअ में बरसातुनि बाद ॿोॾ वारी सूरतहाल पैदा थी वई। मुख़्तलिफ़ हादसनि ऐं वाक़िअनि में 15 ॼणा फौत, केतिराई घर पट पइजी विया। 23,000 माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो वियो। बांग्लादेश जे उपरी हुकूमत जमात इस्लामी सां पाबंदी हटाए छॾी। आलमी ख़बरूं इदारे मूजिब बांग्लादेश जी उपरी हुकूमत शेख हसीना वाजिद जे दौर में लॻायल पाबंदी कलअदम करार ॾींदे
जमात इस्लामी के सियासी ऐं समाजी सरगर्मियुनि जी इजाज़त ॾेई छॾी। जमात इस्लामी जे शागिर्द तंज़ीम ते बि पाबंदी ख़त्म। पाकिस्तान हॉकी टीम जा 3 रांदीगर हिकु फिजियो यूरोप में खिसकी विया। सियासी पनाह जी दरख़्वास्त। पाकिस्तान हॉकी फेडरेशन टिनी रांदीगरनि मथां तायात पाबंदी लागू करे छॾी। सेक्रेटरी PSF ओलंपियन राना मुजाहिद लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त हॉकी रांदीगर मुर्तज़ा याकूब, एहतिशाम असलम, अब्दुल रहमान ऐं फिजियो वकास टीम सां पोलैंड विया त वापसि न वरिया। टिनी रांदीगरनि ऐं फिजियो मथां तायात पाबंदी लागू करे वधीक कार्रवाई लाइ घरू वज़ारत खे ख़त लिखियो वियो आहे। पाकिस्तान ऐं बांग्लादेशी क्रिकेट टीमुनि जी रावलपिंडी स्टेडियम में प्रैक्टिस। ॿिन्ही टीमुनि में ॿी टेस्ट मैच 30 अगस्त खां रावलपिंडी में शुरू थींदी। 3 टेस्ट मैचेस जी सीरीज़ में बांग्लादेश खे 0 जी भेट में 1 मैच तां सरसी हासिल। ऐं हॉलीवुड जी खौफ़ ऐं सस्पेंस सां भरपूर फिल्म टेरिफाइड 3 जो ट्रेलर जारी। फिल्म 11 अक्टूबर ते सिनेमा घरनि जी ज़ीनत बणजंदी।